उहे कहिड़ा माण्हू आहिनि जेके दुनिया ऐं आख़िरत में कामयाब थी विया। अल्लाह साईं उन्हनि जो मुख़्तसर तारुफ़ इन्हनि आयतुनि में बयानु फ़रमायो आहे। फरमाई वल्लज़ीन यज्तनिबून कबाइरल इस्मि वल फ़वाहिश। रब फरमायो कामयाब थी विया मुंहिंजा उहे नेक बाना दुनिया ऐं आख़िरत में जेके बचनि था कबीरनि गुनाहनि खां ऐं बेहयाइनि बुछड़ाइनि खां। ये कामयाब थी विया। कबीरा गुनाहनि करा हदीस में अचे तो मुझे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो पर नंबर ते कबीरो गुनाह हुआ अल इशराक बिल्लाह। अल्लाह जी ज़ात सां ॿिए खे शरीक बनाइण इहो सभ खां वॾे में वॾो कबीरो गुनाह अथव। इन जे करे अल्लाह साईं फरमायो इन्नल्लाह ला यग़फिरु अन युश्रक बिहि वयग़फिरु मा दून ज़ालिक लिमन यशा। फरमाई ज़मीन ऐं आसमान जेतिरा तव्हांजा गुनाह हुजल मां रब चाहियां त माफ़ करे सघां थो, पर शिरक जो ज़रो बि मां माफ़ न कंदोसां। जीअं मुड़ुस ज़ाल जी हर ग़लती बर्दाश्त करे वेंदो, मानी कच्ची पकी बचाई इहा ग़लती भी मुड़ुस बर्दाश्त करे वेंदो। भाॼी में लूण मिर्च घटि वधि विधई इहा ग़लती भी मुड़ुस बर्दाश्त करे वेंदो। लटा सही नमूने सां न धोतई स्त्री सही न कई इहा ग़लती भी मुड़ुस बर्दाश्त करे वेंदो। घर जी सफ़ाई सुथराई सेटिंग सही नमूने सां न कई, औलाद जी सही नमूने सां तरबियत न कई। शरीफ मुड़ुस पंहिंजे ज़ाल जी इहा ग़लती भी बर्दाश्त करे वेंदो, पर जेकॾहिं ज़ाल मुड़ुस जी मुहबत में मुड़ुस जे भाउ ॾेर खे शरीक कयो, मुड़ुस जे पीउ सहुरे खे शरीक कई, इहा एॾी अज़ीम ग़लती आहे जो गैरतमंद मुड़ुस कॾहिं बि ज़ाल जी इहा ग़लती बर्दाश्त न करे सघंदो। त अल्लाह त सभ खां वधीक गैरतमंद आहे। फरमाई इन्नल्लाह ला यग़फिरु अन युश्रक बिहि वयग़फिरु मा दून ज़ालिक लिमन यशा। रब फरमायो ज़मीन ऐं आसमान जेतिरियूं तव्हां जूं ग़लतियूं हुजनि, जबलनि जेॾा तव्हांजा गुनाह हुजल मां चाहियां त माफ़ करे सघां थो, पर शिरक जो ज़रो बि मां माफ़ न कंदोसांव, छो त इहो मुंहिंजे गैरत जो मसइलो आहे। इन जे करे अल्लाह साईं फरमायो व अन्नल मसाजिद लिल्लाह फला तदउ मअल्लाहि अहदा। रब फरमायो मस्जिदूं मुंहिंजा घर अथव, तंहिंजे करे मुंहिंजे घर में मूंखों सवा कंहिंखे बि सॾु न कजो, मूंखों सवा कंहिंखों बि का शइ न घुरिजो। बाबा ओताक हुजे महर जी, बंगलो हुजे महर जो, महिमान हुजे महर साहब जो, ऐं उहो महिमान महर साहब जे बंगले में वेही करे वरी का लंजार ॾे फोन करे त मूंखे मानी तूं खारा, मूंखे चांहि तूं प्यार, मां तव्हां खां पुछां थो हिन महर खे कावड़ ईंदी कि न ईंदी? अरे ज़ालिम उता कमू जी बंगलो मुंहिंजो, तोखे हया नथो अचे जो मुंहिंजे बंगले में वेही करे ॿियनि खे तो मानीअ जो चवीं, ॿियनि खे तो चांहि जो चवीं। छा मां तुंहिंजी मानी ऐं चांहि में खुटी पियो आहियां छा? निकिरी वञ मुंहिंजे बंगले
मां ॿीहर मुंहिंजे बंगले में न अचिजा। इन मां रखी एॾी कावड़ थी अचे जो हिन जे उताक में महिमान ॿिए खे थो मानीअ जो चवे, ॿिए खे थो चांहि जो चवे, ही बर्दाश्त नथो करे। एॾी हिनखे गैरत थी अचे त रब त मरण खां वधीक गैरतमंद आहे, जेको अल्लाह जे घर मस्जिद में वेही करे रब खे न सॾु करे, रब खां न घुरे, चवे या रसूल अल्लाह तू मुंहिंजी मदद कर, या अली तू मुंहिंजी मदद कर, या गौसे आज़म दस्तगीर तोखे मुंहिंजी पारत है। पोइ रब खे बि गैरत ईंदी आहे। रब फरमाईंदो आहे तोखे हया नथो अचे जो मुंहिंजे घर में वेही करे मुंहिंजे नबी मुंहिंजे रसूल मुंहिंजे दोस्तनि खे थो सॾ करे। अरे ज़ालिम मां रब खुटी पियो आहियां छा मां रब वटि कमी थी वई आहे छा जो मुंहिंजे घर में वेही करे ॿियनि खां थो घुरी। निकिरी वञ मुंहिंजे घर मस्जिद मां, ॿीहर मुंहिंजे घर मस्जिद में न अचिजां। सो जो वाइदो कयो त घुरंदासीं रब जी ज़ात खां। पंहिंजो अक़ीदो सही बनायो। नबी साईं जे बासत जो पहिरें नंबर ते मक़सदु हो त ग़लति अक़ीदा छॾियो, अक़ीदो सही बनायो। बाक़ी गुनाहगार त सभु आहियूं। मुफ़्ती साहब तव्हांखे ॿुधायो त सॼो जिस्म ज़ख़्म आहे, कहिड़े ज़ख़्म ते मलम पटी करे, पर वॾो ज़ख़्म इहो आहे शिरक ऐं कुफ़र खां बचो। इहा अहिड़ा ज़ख़्म आहिनि जो बसि इन्हनि ज़ख़्मनि में मरी वियो त जहन्नम खां सवाइ ॿी जाइ ॻाल्हि। तो का मुसलमान खे चयो हल निमाज़ ते, हुनजे ज़ुबान मां लफ़्ज़ निकितो छाजी निमाज़, रुगो इहे लफ़्ज़ चई काफ़र थी, रुगो ईअं चई त छाजी निमाज़, काफ़र थी वियो, जहन्नम में वियो त निकिरंदो ई। तो का मुसलमान खे चयो त रोज़ा रख, चई बाबा छाजा रोज़ा, काफ़र थी। कंहिंखे चई ॾाढ़ी रख, नबी साईं जी सुन्नत चई छाजी ॾाढ़ी, इन लफ़्ज़नि सां काफ़र थी। जहन्नम में वेंदो त निकिरंदो ई कोन। इन्हनि गुनाहनि खां बचो। गुनाह कयूं था का त टेक आहे, कंहिंजी टेक अथव, कंहिं मुला मौलवीअ जो आसरो अथव छा, कंहिं पीर मुर्शिद जो दिलासो अथव छा। टेक इहा ई आहे त असांजो रब अरहम राहिमीन आहे, असांखे जेको नबी मिलियो आहे उहो रहमतुल लिल आलमीन आहे। इंशा अल्लाह किथों न किथों सगाई थी वेंदी। हदीस में अचे तो 15 ॾींहं जिब्रील न आयो। घणा ॾींहं वही जो सिलसिलो बंदि थी वियो। मक्के जा काफ़िर पंहिंजे उताकुल में तबसरा पिया कनि त मोहम्मद खां अल्लाह नाराज़ थी वियो आहे। हू जिब्रील जेको पैगाम खणी ईंदो 15 ॾींहं थी विया आहिनि, जिब्रील अचे ई कोन थो। नबी साईं खे एॾो ॾुख पहुतो, सदमो पहुतो, साईं जन रोई करे रब खे अर्ज़ु कयो या अल्लाह मूंखे शाइर चयूं, मजनून चयूं, काहिन चयूं, एतिरो मूंखे ॾुख कोन पहुतो। या अल्लाह मूंखे पत्थर आयूं उठनि जा ओज मुंहिंजे मथां उछलायूं, एतिरो मूंखे ॾुख कोन पहुतो जेतिरो अॼु तुंहिंजे महबूब मोहम्मद मुस्तफ़ा खे ॾुख पहुतो आहे। जो मुंहिंजा दुश्मन पंहिंजे उताकुल में था चवनि त मोहम्मद खां अल्लाह नाराज़ थी वियो आहे। या अल्लाह इहो ॾुख मां बर्दाश्त न करे सघंदुसि। याद रखो मुसलमानों, शागिर्द परेशान थींदो आहे, उस्ताद तसली ॾींदो आहे। बच्चो रोंदो आहे त पीउ मां उनखे परचाईंदा आहिनि। मुरीद परेशान थींदो आहे त मुर्शिद दिलदारी ॾींदो आहे। पर ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे, मुंहिंजे सोणे नबी खे परेशानी थींदी त नबी खे तसली ॾियण वारो रब हूंदो।
अल्लाह ताला जिब्रील के हुक्म कयो, जिब्रील जी रब जलील वन मुझे महबूब की जो वज़्ज़ुहा वल्लैल इज़ा सजा मा वद्दअक रब्बुक वमा क़ला वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला वलसौफ युतीक रब्बुक फतरज़ा। ओ मुझा महबूब मूंखे तुझे चमकंदड़ चेहरे जो कसम, मूंखे तुझे नल कारल कारल जुल्फन जो कसम, मा वद्दअक रब्बुक वमा क़ला, सोना तोखे छॾियो बि मां रब बनाए, तोखो मां नाराज़ बि कोन थियो।